भाईजान ता ये नवाब शाह सूरत हाल ॾिसो पिया नवाब शाह सूरत हाल जेका तमामु घणी ख़राबु आहे जेको हे माना साबिक़ सदर आसिफ ज़रदारी शहर छॾे वेंदा पर हुकूमत जी नाअहली आसिफ ज़रदारी पंहिंजी नाअहली जे करे हे जेको नवाब शाह जो शहर आहे जेको तमामु तबाह थी चुको आहे। हे जेको रोड आहे मेन रोड आहे हिन रोड ते जेको आहे एतिरो जे पाणी आहे माण्हू जेके अंदरि घिड़नि था वापसी निकिरणु हुन ॾांहुं तमामु मुश्किल थी थो वञे। का गाॾी वञे थी उहा वापसी अचे थी बंदि थी अचे। नवाब शाह नाअहली आहे DC ऑफिस DIG ऑफिस SSP ऑफिस जेके तमामु इदारा आहिनि उहे सॼा पाणी में आहिनि। तव्हां अचो नवाब शाह रोकंदासीं त नवाब शाह फौजी कॉलोनी आहे जमाली कॉलोनी ताज कॉलोनी जंहिंमें हाणे 5 खां 6 फुट पाणी बीठो आहे ऐं माण्हू पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि। ऐं DC नवाब शाह एतिरे क़दर जो नाहिल आहे जो कंहिंखे बि न राशन मिलियो आहे न कंहिंखे टेंट मिलियो आहे। सिर्फ़ु ग़रीब माण्हू ॾिसण जे लाइ तयारु आहिनि। कंहिंखे रुपयो बि कोन थो मिले न कंहिंखे टेंट न राशन। DC सिर्फ़ु पंहिंजो बिल भरणु पूरो आहे। DC साहिबु जेको आहे सिर्फ़ु वञी करे कमदारी करणु पूरो आहे। ॾिसे थो कंहिं फलाणे खान जो हुते फंड लॻो आहे उहो बंदि करे थो बाक़ी कंहिं ग़रीब जो खंड थो लॻे कंहिं ग़रीब जो पासो ॿुॾे थो सिमनाला ॿुॾनि था उन में कुझु बि न आहे। ऐं सिमनालनि जे कोटराई आहे जेकी सिमनाला सही हुजनि हा न त असांजे नवाब शाह खे कुझु बि न हो न टेंशन न हुई किथां कोन ॿुॾंदा। असांजे नवाब शाह खे ॿोड़ियो आहे सिमनालनि हुकूमत जी नाअहली जे करे। ॿियो असांजे नवाब शाह खे ॿोड़ियो आहे ड्रेनेज सिस्टम जेको CM नवाब शाह नाअहली आहे ऐं उन जे करे असांजा 2 वाक़िया थिया आहिनि। फ़कीर खुई में हिकिड़ो गिरोही नौजवान गुज़ारियो आहे जंहिंखे कार चढ़ी वियुसि मथां बोर मुतासिर हो। ॿियो असांजे पाड़े में हिकिड़ो फौजी कॉलोनी में फोसन छोकिरो मासूम बचिड़ो आहे जंहिंखे गटरे पाणी में ॿुॾी मरी वियो। इहो कंहिं ते केस दाख़िल थिए DC नवाब शाह ते SSP नवाब शाह ते जेके कमदार आहिनि हिननि कमदारनि ते लानत था हणूं ऐं सुप्रीम कोर्ट पाकिस्तान मुतालबो था कयूं महिरबानी करे शइ नोटिस वरितो वञे ग़रीब रिलीफ फराहम